ख़बर शामिल कयूं पिया ड्रिप मेयर शाह खान। ड्रिप मेयर शाह में सिंध में वधंदड़ قبائلي तकरारन जे ख़ात्मे लाइ जसकम ऐं सिविल सोसाइटी पारां احتجاجي مظاهرو। اڳواڻن ڪامريڊ حفيظ हुजण ضمير احمد حبيب الله हुजण ऐं ॿियनि احتجاج कंदे चयो त सिंध अंदर قبائلي जहिड़नि सबबु इंसानी جانيون ضعايا थियण सां गॾु ڪيترين امڙين जूं झोलियूं خالي थी रहियूं आहिनि। शहर में तबाही ऐं वैरانی जे वर चढ़ी वञनि था। अॻवाणनि मुतालबो कंदे चयो त قبائلي जहिड़नि जो ख़ात्मो करे अमन अमान जी सूरतहाल खे बहितर बणायो वञे। ڪندي